हाणे ॻाल्हि इहा आहे हाई सुमरो साहिबु चयो त ही लिस्टूं ठहंदियूं आहिनि एक्स साहिब जे नाले नंढे हूंदे खां ॿुधंदा अचूं पोइ कुझु अफ़सर त रगड़जी वेंदा आहिनि सही बेसिकली ॻाल्हि इहा आहे त नियत केतिरी आहे एग्जैक्टली ऐं स्पेशली एग्जैक्टली जॾहिं ॻाल्हि सिंध जी अचे थी त आउं त हमेशह स्केप्टिकल इन करे रहंदो आहियां मूंखे इहो शक रहंदो आहे त बाबा सिंध में अगरि करप्शन बंदि थी वई त पोइ ॿियनि धुरियुनि लाइ बि त बंदि थींदी सभिनी लाइ बंदि थींदा न पोइ ईअं को जूनियर रैंक जो ऑफिसर जेको आहे उहो सिंध में सीनियर पोज़ीशन ते त न लॻी सघंदो कंहिं ॿिए सूबे मां अची करे हीउ हिकिड़ो मतिलबु दुबई आहे न सो इन करे हीउ सिर्फ़ु एतिरो कयो वञे थो जीअं थोरो दाबो साबो थिए ऐं थोरो मतिलबु साइज़ में अचनि लेकिन हू नोज़ अञा ताईं त हू जेको स्टॉप लिस्ट वारी ॻाल्हि हुई किथे वई ॻाल्हि करे वई हाणे ऑफिसरनि जे कनि था सिस्टम में हथु विझनि था हाणे जेको सिस्टम आहे कल्ह बि मूं गुज़ारिश कई पई त हाणे सिस्टम जॾहिं चयो पियो वञे मुबीन जुमानी साहिबु टाइम न्यूज़ खे इंटरव्यू में चयो त सिस्टम न हलणु ॾींदासीं चङी ॻाल्हि आहे ऐं वक़्ती तौर ते टुटंदो सिस्टम ऐं सम्झां थो त हीउ जेको ऑफिसर कुझु मुख़्तियारकार हटाया अथनि रेवेन्यू मां कुझु हितां लेकिन ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिननि इदारनि जी अकाउंटेबिलिटी जे नाले में हिननि इदारनि जी जेका कारवाहवार आहे इन खे ठप न कयो मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त तव्हांखे अगरि अवल त हिननि 11 मुख़्तियारकारनि खे ऐं बिल्डिंग कंट्रोल जे 10 ऑफिसरनि खे मुअतल करण सां छा सिस्टम ख़तमु थींदो छा तमामु डीप रूटेड ऐं तमामु मामला लेकिन ॾिसणो इहो आहे त अॼु या पोइ मुंहिंजे ख़्याल आहे त सूमर वारे ॾींहुं वॾे पैमाने ते ट्रांसफर पोस्टिंग्स थियणियूं आहिनि इलेक्शन कमीशन ई इजाज़त ॾिनी आहे त शायदि चवनि था सूमर ते थींदियूं को चवनि था अॼु थी वेंदियूं राति ताईं त ॾिसणो आहे त सेक्रेटरीज़ कमिश्नर्स DIGs SSPs ऐं सेक्रेटरीज़ स्पेशली ही कहिड़ा ट्रांसफर थियनि पिया उहो मुहांडा छा था अचनि ऐं शायदि हीउ जेको निगरान हुकूमत हिकिड़ो दफ़ो पंहिंजो ग्रिप वठणु चाहे थी त छाकाणि हींअर जेके कामोरा वेठा आहिनि जी अक्सरियत जेका आहे उहा पुराणी हुननि जी जेका वफ़ादारियूं या हुननि जी जेका कमिटमेंट आहे उहो पुराणनि सां आहे नवां बि जेके ईंदा हू बि हिन महिल त ब्यूरोक्रेसी त हिन भउ में आहे यार 5-6 महीननि खां पोइ वरी साॻिया ईंदा त असां सां त हशर ख़राबु करे छॾींदा तंहिंजे करे अक्सर अफ़सर त हिते पोस्टिंगूं न पिया वठनि जिथे ईअं लॻे थो त यार असांखे इस्तेमालु कंदा जी हा ऐं उनखां पोइ पाण त हलिया वेंदा भोॻींदासीं असीं ज़ाहिर सरकारी अफ़सर आहे उहो चए थो त आउं छो हिन जहिड़े में पवां जी हा लेकिन बहरहाल हल्के फुल्के पैमाने ते सिस्टम में हथु विधो पियो वञे ऐं इहो जेको ही मेजर रीशफल थिए जेको सेक्रेटरी ऐं कमिश्नर हाई लेवल जी जेका ट्रांसफर पोस्टिंग्स आहिनि इहे अॼु सुभाणे में थी बसि कनि पोइ ॾिसूं त छा थी करे निगरान हुकूमत